सिंध जे नाले वारे सहाफ़ी एंकर पर्सन ऐं ॾाहे लेखक राय ॿपड़ जी 3 वरसी जे मौक़े ते संदसि किताब अॻियो काओ कच्छ जी मुहूर्ती तक़रीब स्काउट हॉल शिकारपुर में मुनक़िद कई वई। तक़रीब जी सदारत डॉक्टर आमिर अब्बास सुमरो कई। तक़रीब में मज़हर हुजण नसीम बुखारी, सुल्तान रिंद, वाजिद बुखारी, अब्दुलसलाम उनड़, हाकिम गुल, इम्तियाज़ मंगी, मुमताज़ मंगी, हिसाम मेमण, हसीब नायाब मंगी, रहीम बख्श जमाली, जाहिद नून, वहीद बिरोई, सारंग ॿपड़, रहीम ॾाड़िक, ज़ख्मी रशीद मर, इमरान मंगी, असलम सुमरो, अकरम चांडियो, यासीन दारेजो, अदील उलवी, ठारचंद बालाणी, बाबूलाल, आकाश कुमार, जावेद उस्मान बिजराणी, सोहेल बलोच, सनावला बिजराणी, ज़ुबैर शेख, रौनक राजपूत, जावेद राहूजो, इब्राहिम खलील, शाहिद नसीराणी, दरिया खान बंगलाणी, इरशाद आराई, रशीद शाह, राजा ॿपड़, मुमताज़ ॿपड़, नवाज़ ॿपड़, नसरुल्ला मेमण, नुमाणो, अब्दुल जब्बार, आजिज़ मंगी, अब्दुल करीम ॿपड़, परवेज़ अबड़ो, इमदाद पंवर, अब्दुल गफ़ार सदायो, अली खोसो, फरहान मुर्तज़ा अबड़ो, इमरान मुर्तज़ा अबड़ो, बहादुर बड़ो, आसिम दायो, सिद्दीक अकबर आराई, मुमताज़ बिरोई, असलम जतोई, तैयब इनकलाबी समेत सहाफ़िन, अदीबन ऐं कलम वारे शोबे सां वास्तो रखंदड़ शख़्सियतनि शिरकत कई। इन मौक़े ते डॉक्टर आमिर अब्बास सुमरो चयो त राय ॿपड़ हिकु बुर्दबार सहाफ़ी हुजण सां गॾु मुतहरिक माण्हू हो जंहिं हमेशह सिंध जे मसइलनि जी तर्जुमानी कई। हुन चयो त राहिब पंहिंजे दौर जो फिरदोसी हो जे लफ़्ज़नि में सिंध दोस्ती जी ख़ुशबू हुई। वाजिद बुखारी चयो त राय ॿपड़ हिकु जिदोजहद करणु सेखारण वारो किरदारु हो जे ॾाढ ज़ुल्म जबर ऐं क़बीलाई जहिड़नि ख़िलाफ़ न फ़क़ति लिखियो पर हुन सेमिनार पुण कोठाया। राय ॿपड़ घणरुखियो लेखक हो। हुन जूं डॉक्यूमेंट्रीज़ हिकु तारीख़ी डॉक्यूमेंट आहिनि। ख़ासि तौर ते महाबोर जे हवाले सां राय ॿपड़ जी रिपोर्टिंग सहाफ़ती तारीख़ जो रोशन बाब आहे। नसीम बुखारी चयो त राय ॿपड़ जी सहाफ़त जो अंदाज़ शुरू खां ई ॿियनि खां मुख़्तलिफ़ ऐं असराइतो हो। जिते हर पासे ॾाढ जबर ऐं समाज अंदरि अणबराबरी हुजे उते हिन नौजवान उसूल परस्त सहाफ़त कई। सुल्तान रिंद चयो त राय ॿपड़ जे मजमूई कलमी पोरे खे महफ़ूज़ करण जी ज़रूरत आहे। हुन जहिड़ा किरदार पंहिंजी तारीख़ पंहिंजे माण्हुनि जी वारसी कनि था ऐं हमेशह यादि रहनि था। रहीम बख्श जमाली चयो त राय जी शख़्सियत दोस्तनि जी मददगार शख़्सियत हुई। हुनजी लिखणी ऐं गुफ़्तगू जो अंदाज़ हमेशह वणंदड़ हो। राय ॿपड़ जो पैदा कयल इल्मी अदबी ऐं सहाफ़ती शऊर हमेशह ज़िंदा रहंदो। इम्तियाज़ मंगी चयो त माण्हू इहो ज़िंदा रहे थो जेको पंहिंजे देश जे मज़लूम माण्हुनि जी ॻाल्हि करे थो। हुन चयो त राय ॿपड़ पंहिंजी धरती ऐं हुन जे माण्हुनि ते थींदड़ हर ज़ुल्म ते मज़ाहिमती इल्मी ऐं अकुली दलीलनि सां लिखियो आहे। राय ॿपड़ हिकु घणरुखियो सहाफ़ी हो। राय ॿपड़ जे लिखणनि ते कमु करण जी ज़रूरत आहे। हाकिम गुल चयो त राहिब राउंडर सहाफ़ी हो जंहिं न्यूज़ रिपोर्ट डॉक्यूमेंट्री इन्वेस्टिगेटिव स्टोरीज़ तोड़े कलाकनि जा कलाक लाइव ट्रांसमिशन हुजे हुन भरपूर नमूने सिंध जे इशूज़ ते पाण मल्हायो। अब्दुल जब्बार राजी चयो त राहिब साफ़ जी सिफ़नि में रोशन चंड जहिड़ो किरदारु हो। राय बहादुर ताराचंद ओताक कराची जा सिंधी स्कूल्स ते डॉक्यूमेंट्रीज़ ॾेई तारीख़ लिखी आहे जंहिंखे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। राजा ॿपड़ चयो त राहिब हिकु सुठो दोस्त, वतन दोस्त ऐं घणरुखी शख़्सियत हो। क़बीलाई जहिड़नि औरतनि जे हक़नि, सिंध जी पाणी, सिंध जे ॿेटनि ऐं सिंध जे तारीख़ी किरदारनि ते हुन वॾो कमु कयो जंहिंखे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। मोहब्बत बाबलाई चयो त राय ॿपड़ जो किताब हिकु तारीख़ी हैसियत रखे थो। वहीद बिरोई चयो त राहिब हिकु ॾाहो ऐं सेखारींदड़ सहाफ़ी हो जंहिं मुख़्तसिर वक़्त में सिंध जे मसइलनि ते वॾो कमु कयो। राय ॿपड़ खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़, शिकारपुर।